अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 28 ऑगस्ट। सुबुह जा थिया आहिनि 11 ऐं मां सुबुह खां रिली जो काफ़ी सारो कमु कयो आहे ऐं उहो तव्हां सां शेयर कयां थी। अॼु मूंखे उन रिलीअ जी वीडियो बि ठाहिणी आहे ऐं उनखां सवाइ मूं वटि चैरिटी जो सामान कुझु जमा थियो आहे, उहो बि मां तव्हां सां शेयर कयां थी। मां ॾाढी ख़ुशि ऐं एक्साइटेड थी वियमि उनखे ॾिसी, छो त आसानी थी वई, कंहिंजी मदद थी पवंदी त कहिड़ो सुठो लॻंदो न। त उहो बि मां तव्हां सां शेयर कंदमि ऐं अॼु मूंखे रिलीअ जी वीडियो बि ठाहिणी आहे। पहिरियों मां तव्हां सां शेयर कयां थी त मां केतिरो कमु करे चुकी आहियां, उहो तव्हांखे ॾेखारींदमि। उनखां पोइ वीडियो ठाहींदमि त रिली कंप्लीट थी वेंदी इंशाअल्लाह। त पोइ मां तव्हांखे वरी उनजो पूरो जेको आहे लुक ई ॾेखारींदमि त कीअं थी लॻी। सो हाणे पहिरियों तव्हां सां कुझु ई शयूं शेयर कयां। हे चैरिटी में कुझु शयूं आयूं आहिनि, उहे मां तव्हां सां शेयर थी कयां। ही 7 शर्ट्स सिबियल कंहिं मोकिलियूं आहिनि, ब्रांड न्यू। ऐं हिननि जे लाइ बसि मूंखे जेको आहे न, हिननि जूं शलवारूं ऐं रवा वठिणा पवंदा मैचिंग। शर्ट्स ॾाढियूं माशाल्लाह सुठियूं आहिनि ऐं हीअ टाइम सां गॾु गॾु ज़ाहिर आहे हिकु दफ़े में सभु कोन मां कढंदमि, आस्ते आस्ते जीअं जीअं मौक़ो ईंदो, जीअं वक़्तु ईंदो, तीअं तीअं मां हिननि खे यूज़ कंदमि। त हीअ माशाल्लाह इलाही सारियूं शर्ट आहिनि, 7 शर्ट्स आहिनि पूरियूं। हे चैरिटी में कंहिं मोकिलियूं आहिनि, अलाह उन्हनि खे अॼु ॾे, अलाह उन्हनि जो क़बूल करे। कम वम थियल आहिनि, सितारा, मोती, ज़री, चमक दमक सभु कुझु अथनि। ऐं कुझु हे सामान आयो आहे, हे बि चैरिटी में आयो आहे। कुझु हिन में चादरूं वग़ैरह आहिनि, कुझु कपिड़ा आहिनि, मुसलो आहे हिकिड़ो बिल्कुलु नओं, खेस आहे, ऐं हिननि में बि कुझु यूज़्ड कपिड़ा आहिनि। ऐं हिन में त इलाही सारा अनस्टिच कपिड़ा आहिनि। मूंखे ॾाढो सुठो लॻो इहे ॾिसी करे। ऐं हिकिड़ा इलाही सारा रवा बि आहिनि, टिशू ऐं अजीब अजीब क़िस्मनि जा रेशमी, उहे मां तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ ॾिसो, हीअ सभु रवा आहिनि। हिननि मां कुझु त जेके आहिनि न, हिननि शर्ट सां मैच थी वेंदा। सो जेके हिननि शर्ट सां मैच थींदा उहे उन्हनि सां रखंदमि ऐं पोइ उन्हनि जी सलवारूं वठी ईंदमि। हिकिड़ो हिन में नओं बनारसी वॻो बि आहे, हीअ वारो, तो माशाल्लाह काफ़ी। ऐं ॿिया हिन में ॿिया बि कचा कपिड़ा आहिनि, जीअं हीअ पिंक सूट आहे हिकिड़ो, ॿियो बि हिकिड़ो अनस्टिच हिन में हुयो। हीअ लिलन जा आहिनि 2, इहे बि आहिनि। हिकिड़ो हीअ खादी जो आहे। तो माशाल्लाह हिन में गंज कपिड़ा आहिनि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए, ॾाढो सुठो थो लॻे जो माण्हू मौक़े महिल सां मोकिले ॾियनि था। हीअ शर्ट्स ॿिए हंधा आयूं आहिनि ऐं हीअ बाक़ी सॼो सामान हिकिड़े ॿिए हंधा आयो आहे। सो अलाह क़बूल करे। बसि मां चयमि तव्हां सां शेयर करे वठां त कीअं कीअं मदद थिए थी, कीअं कीअं ज़रिया रस्ता निकिरनि था। ऐं बसि हाणे जॾहिं हिननि जी मैचिंग कंदमि न, पोइ मां तव्हांखे ॾेखारींदमि। मां एक्साइटेड थी वई आहियां इलाही। हाणे हे रहो आहे न, त हीअ हिन में हिकिड़ी फ़िरोज़ी शर्ट तव्हांखे नज़र ईंदी, बिल्कुलु हिन सां परफेक्ट थो वञे। ऐं हे जेको आहे, हे वारो सब्र नथो थिए न, सॼी उमिरि नंढे हूंदे गुॾियुनि रांदि खेॾंदी हुअमि, पोइ उन्हनि जा वॻा ठाहींदी हुअमि। हाणे वरी वॾनि असली गुॾियुनि जा। हाणे हीअ ॾिसो, जीअं हीअ शर्ट आहे ऐं हे रहो आहे, है न। हिन सां अहिड़ी रुॻो मां शलवार वठां प्लेन, त हे रहो हिन सां वाह जो हली वेंदो। अहिड़ी तरह हे ब्लू रहो, हिन सां हे शेडिड आहे, हिन में ग्रीन बि आहे कुझु, त इहो हिन सां ॾाढो सुठो लॻंदो। या हेठां हिकिड़ी ॿी बि ब्लू शर्ट आहे, हीअ, हिन सां त वाह जो लॻंदो इहो। सो ईअं हिन मां 2-3 रवा त निकिरी ईंदा हिननि सां मैचिंग जे चकर में, वाह जो कमु थी वियो। सो बसि ॾाढी ख़ुशि थी थियां, ॾाढी एक्साइटेड आहियां मां, छो त कंहिंजो न कंहिंजो भलो थींदो ऐं उहे माण्हू जॾहिं ख़ुशि था थियनि न, बसि मुंहिंजी सॼी महिनत वसूल थी वञे। सो हीअ आहे सॼो सामान जेको जमा थियो आहे मां वटि। अलाह जा लख अहसान करम, जंहिं मूंखे आसानी करे ॾिनी आहे, उन्हनि माण्हुनि जी महिरबानी जेके हीअ सभु कुझु जेको आहे ट्रस्ट करे मूं ॾे मोकिलिनि था पिया। कल्ह जुमे जे ॾींहुं मां हीअ रिली सिबंदी रही आहियां, पूरो सुबुह खां वठी मंझंदि ताईं लगातार। त हीअ हिन जो लुक जेको आहे फाइनल इहो थियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हे अञा कंप्लीट न आहे, हिनखे अञा हिकिड़ो अहिड़ो डिज़ाइन वारो पटो हिते ईंदो, उनखां पोइ हिनजी विड्थ पूरी थींदी ऐं पोइ मां हिनखे चौधारी पटा ॾींदमि। ऐं हिनजी ड्रैग में बि जेके आहिनि, हिनखे क्लोज़ करण लाइ हिते आख़िर में बि हिकु प्लेन रेड पटी अहिड़ी जीअं हे ॾिनियूं आहिनि, उहे हिन में ईंदियूं। सो ॾिसो त केॾी ख़ूबसूरत थी लॻे। ऐं अञा कुझु कटिंग कंदमि हाणे रहियल आहे, ऐं हिन जी मां
वीडियो बि ठाहिणु चाहियां थी त अगरि कंहिंखे दिलि चाहे अहिड़ी रील ठाहिण ते त उनजे लाइ उहा वीडियो हिते अवेलेबल हुजणु खपे। सो तव्हांजे राय जो मूंखे इंतज़ारु रहंदो। हीअ डिज़ाइन त मां तव्हां सां पहिरियों शेयर कई जॾहिं अलॻि अलॻि 2 पटा ठहियल हुया, पर हाणे मां हीअ हेतिरी ठाहे वई आहियां। सो इन करे मूं चाहियो पिए त मूंखे तव्हांखे ॾेखारियां ऐं तव्हांजो फीडबैक खपे। शाम जा थिया आहिनि 4:45 ऐं मां ऑलमोस्ट हीअ रिली कंप्लीट कई आहे, पर पोइ बि अञा हिन जो हिकिड़ो पटो रहियल आहे। हिन जे बसि ॿाहिरियों हिकिड़ो थोरो वेकिरो बॉर्डर हिनखे लॻंदो, तक़रीबन 4 इंच खनि, ठीकु आहे, हिन कलर जो। सो उहो अञा मां न ॾिनो आहे छो त मां इलाही थकिजी चुकी आहियां ऐं इहो या त राति जो देरि सां ॾींदमि या सुभाणे सुबुह जो ॾींदमि। सो मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं थी लॻे रिली। ऑलमोस्ट हीअ कंप्लीट आहे, बसि हिकिड़ो आख़िरी पटो हिनखे अञा ईंदो त जीअं हिन सॼो जेको ग्रे आहे, ब्लू जहिड़ो ग्रे आहे, उहो हिन जो नुमायां थी पए। सो हीअ आहे हिन रिलीअ जी फाइनल शिकिल। सो हाणे कंदमि थोरी देरि रेस्ट निमाज़ जे टाइम ताईं। 6:30 थिया आहिनि शाम जा ऐं बसि मां हिन व्लॉग या व्लॉगड़ी, ठीकु आहे। सो असांजी नंढड़ी का शइ हूंदी आहे न, नंढी ऐं नंढड़ी, सनी ऐं सनड़ी, ठीकु आहे न, त अंग्रेज़ी में अहिड़ो कुझु हूंदो आहे छा? प्लीज़ मूंखे ॿुधाइजो, मूंखे हिन महिल ज़हन में नथो अचे त जेको असां ड़ी हणंदा आहियूं त उनखे कीअं असां इंग्लिश में कीअं चई सघूं, कीअं एक्सप्रेस कयूं। बहरहाल सो इहो नंढिड़ो व्लॉग आहे अॼु जो, छो त मां सॼो ॾींहुं रिली सिबंदी रहियमि। अॼु सुराण बि घर में हुई त लंच में उन भिंडियूं पचायूं हुयूं उहे उनखे पंहिंजी वीडियो बि ठाहिणी हुई त मुंहिंजी जान छुटल ई, घणो मूंखे कुझु ख़फ़ो न करिणो पियो। 2 मानी पकियूं सिर्फ़ु ऐं उनखां सवाइ उहे ई भिंडियूं पयूं त मां राति जो रुॻो चांवर पचाईंदमि, फ्राए थियल भिंडियूं आहिनि, जान छुटी। ऐं बाक़ी पूरो टाइम रिलीअ खे ॾिनमि। कल्ह बि फ्राइडे ते इलाही देरि सिबियमि, छो त जीअं मां पहिरियों ई चयो हो त इन में सनी सनी पटियूं आहिनि त इहा टाइम इलाही खणंदी। सो वाक़ई इन टाइम इलाही खयो। उनखां अलावा पूरी पोइ बि न थी अॼु उनजो पटो हिकिड़ो रहिजी वियो ॿाहिरियों, त उहो इनशाला मां सुभाणे ॾेई छॾींदमि हिनखे। अॼु त सफ़ा मुंहिंजो मूड न आहे, अचानक मूं ते सुस्ती ऐं बिल्कुलु ईअं लापरवाही थोरी तारी थी वई आहे। सो थींदो आहे कॾहिं कॾहिं, सॼो ॾींहुं करे करे बि माण्हू थकिजी थो पए। सो कोशिशि कंदमि त सुभाणे सोचियां इहो थी सुभाणे त का वीडियो ठाहियां, रिलीअ खे छॾे बि सघिजे थो हिकिड़े ॾींहं लाइ, ऐं काई क्राफ्ट जी, काई गार्डनिंग जी, इन सां रिलेटेड कुझु बि अहिड़ो। सो उहो प्लान करणु, बहरहाल असां प्लैनिंग करे सघंदा आहियूं, उन जो पूरो थियणु न थियण जो नथा चई सघूं। सो इनशाला अल्लाह चाहे त सुभाणे कुझु डिफरेंट शेयर कंदमि। ऐं हिन रिलीअ जी मां वीडियो ठाहे छॾी आहे, उहा मां ज़रूरु सुभाणे उहा बि शेयर कंदमि। ॿियो छा कंदमि उहो त हाणे सुभाणे जी ख़बर सुभाणे पवंदी। सो अॼु जो हाल अहिवाल टोटल इहो आहे। ऐं इहा रिली जेका अॼु मां ठाही आहे ऑलमोस्ट कंप्लीट आहे। मुंहिंजे नंढे हूंदे हर घर में इहा डिज़ाइन हूंदी हुई, या त डिज़ाइनूं ई थोरियूं हूंदियूं, मायूं हिक ॿिए तां ॾिसी ऐं ओड़ियूं ठाहिण जी कोशिशि कंदियूं त सभिनी वटि ऑलमोस्ट हिकु जहिड़ियूं डिज़ाइनूं हूंदियूं। ऐं हाणे त ख़ैर वैरायटी थी वई आहे। हाणे त मां हैरान थी थियां, ख़ासि तौर ते लाड़काणे में जेके रिलियुनि दुकाननि ते पयूं आहिनि उहे छा था कनि त जेके लुंडा बाज़ार में सेकेंड हैंड में जेके ॿाहिरां जूं क्विल्ट्स थियूं अचनि, पैचवर्क जो जेको बि कमु थो अचे, उन्हनि जूं कॉपी थियूं कनि। उहे वठनि थियूं ऐं बसि पोइ उन जे हिसाब सां रिलियूं थियूं ठाहिनि। त उन्हनि जे हथ में एॾी सफ़ाई न हूंदी आहे। मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे जॾहिं मां, न पोयां सफ़ाई हूंदी आहे रिलीअ में, न साम्हूं सफ़ाई हूंदी आहे, पर हिकिड़ो जनरल लुक जेको हूंदो आहे उहो ख़ूबसूरत हूंदो आहे, परे खां सुठियूं लॻंदियूं आहिनि। ज़ाहिर आहे डिफरेंट कलर्स विझो, डिफरेंट शेप्स में उन्हनि खे ठाहियो त उहे हिकिड़ो उन में अची त वेंदो लुक हिकिड़ो सुहिणो, पर बहरहाल उहा ॻाल्हि न हूंदी आहे। सो इहो आहे सिलसिलो कमकार जो। ऐं हिन महिल मां बिल्कुलु जीअं तव्हांखे चयो त ॾाढो लेज़ी थी फील कयां। मूंखे अॼु ॿाहिरि पाणी बि ॾियणो हो त उहो बि न ॾिनो आहे। ऐं मां इहो 2-3 ॾींहं 2 ॾींहं छॾे पाणी ॾींदी आहियां ॿाहिरि, त एतिरो ॾेई छॾींदी आहियां जो उहो हली वञे सभु ॾींहं उन्हनि वटि। त ज़ाहिर मिटी इलाही डीप आहे त जेतिरी आली थी वेंदी त ओतिरो ज़मीन अंदरां आली हूंदी त प्लांट्स खे सपोर्ट मिली थी वञे। वधीक ॻाल्हाइण जे लाइ कुझु बि न आहे। अगरि कंहिं बि मौज़ूअ ते शुरू थी वेंदमि त शुरू ई थी वेंदमि। तव्हांखे मां ॾेखारियमि चैरिटी में जेके कपिड़ा आया ऐं जेके 2 पासनि खां आया, उहे ॿिन्ही जा मां तव्हांखे ॿुधाया। ऐं 2 छोकिरियुनि जी मां शॉपिंग त कंप्लीट करे छॾी। बाक़ी 2 ॿियूं छोकिरियूं आहिनि, उन्हनि जी रिक्वायरमेंट मूंखे अञा ताईं न ॿुधाई वई आहे त हुननि खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। कोई बि हेवी सामान, मशीनूं असां न ॾींदा आहियूं। हिकिड़ी सिलाई मशीन ई तव्हां ॾिसो त 10,000 जी थी वई आहे आम, त एॾो कुझु त नथो ॾेई सघिजे, पर बेसिक ज़रूरत जूं शयूं। ऐं
ख़ासि तौर ते उन्हनि जे लाइ जेके 2 वॻा बि पंहिंजी 2 जोड़ा पंहिंजी धीउनि खे न ॾेई सघंदा हुजनि, त उन्हनि जे लाइ इहो एतिरो सामान ज़रूरत जा थांव कपिड़ा चादरूं टुवाल इहो बसि थी सघंदो आहे असांखां। सो अलाह ॾींदो आहे, असां केरु आहियूं, बहरहाल असांखे थोरी एफर्ट करिणो पवंदो आहे, कोशिशि करणी पवंदी आहे, चइनि माण्हुनि खे चवणो पवंदो आहे, किथां न किथां मोट मिलंदी आहे, अल्हम्दुलिल्लाह, अलाह सभिनि जो क़बूल करे। सो इहो हाल अहिवाल आहे। ऐं वीडियोज़ मुंहिंजूं ॾिसंदा रहिजो। हाणे 1100 त पूरियूं थी वियूं, हाणे 1200 में थियूं हलनि वीडियोज़। मुंहिंजे ख़्याल में 1206 या हीअ 1207 वीडियो 1106 वीडियोज़ थी वियूं आहिनि, हीअ शायदि 1107 वीडियो आहे। सो आस्ते आस्ते करे इहो 100 बि पूरो थी वेंदो, ज़िंदगी रही त, अलाह चाहियो त। बहरहाल मां ॾिसो था साबित क़दमीअ सां ऐं बिना थके कंटिन्यू कमु कंदी थी रहां, पोइ जेको बि कयां थी मां उहो तव्हां सां शेयर थी कयां। ऐं मुंहिंजे हुनरनि जूं बि वीडियोज़ साइड में शेयर थींदी थियूं रहनि, कॾहिं कुकिंग जी आहे, कॾहिं रीलिंग जी आहे, कॾहिं कंहिं क्राफ्ट जी आहे। ॿारनि जूं मूंखे कहाणियूं अञा कुझु रिकॉर्ड करणियूं आहिनि, पर अलाए कीअं थो ॾींहुं गुज़री वञे, ख़बर ई नथी पए। ॿियो जेको लाइट घणो थी वञे न असां वटि, त असां उन में असांजी लाइफ रोज़मर्रा जी डिस्टर्ब न थींदी आहे, पर इहे एक्स्ट्रा कम न थी सघंदा आहिनि उन में, इहो कमु रहिजी वेंदो आहे। सो इंशाल्लाह अलाह चाहियो त अञा घणो कुझु तव्हां सां शेयर थींदो रहंदो। ऐं मोट ॾींदा रहिजो, वीडियोज़ खे शेयर कंदा रहो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, वॉक कयो, माहौल जो ख़्यालु रखो, वण पोखियो। ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त सिंधीअ में कमेंट कयो प्लीज़। मूंखे ॾाढी इरिटेशन थी थिए जेके मुंहिंजा सिंधी भाइर या भेनर या बच्चा जेके उर्दू में कमेंट था कनि, या त पोइ अॻोपो अंग्रेज़ी थी वञो, अंग्रेज़ीअ में कयो त घटि में घटि अंग्रेज़ी इम्प्रूव त थींदव न त सिंधीअ में कयो। ठीकु आहे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह अलाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।